असा आजाद सिंधुड़ीअ जा सजाए सीने में सपना उथिया आहियूं इन्हनि बेशरम भाड़ियनि सां पंजाबी नए IAS वारनि सां वॾी वेढ़ांद थियणी आहे। इन्हीअ खां अॻु मिड़ी वठिबो वतन पंहिंजो विढ़ी वठिबो वतन पंहिंजो विढ़ी वठिबो। हाणे मां दावत ख़िताब ॾींदुसि GSN क़ौमी महाज जे अॻवान मोहतरम सागर हनीफ बुर्दी के त अची ख्यालन जो इज़हार कन। मोहतरम सागर हनीफ बुर्दी। मौत अचणो वा ईंदो ज़रूर, मौत अचणो वा ईंदो ज़रूर, बेमहल छो मरूं बेकसूर। केस ताईं तूं जुग जीअंदे, केस ताईं तूं जुग जीअंदे, सिर जोड़े क़ौम खे सोझरो, पंध आहे अञा अॻ भरो, दिल न हारे वेहो दिल भरो। स्टेज ते वेठल मानवर लाला असलम पठान साहब, मोहतरम डॉक्टर नियाज कालानी साहब ऐं शहीद मुज़फ़र भुट्टे जी अमड़, स्टेज ते वेठल ॿिया मुंहिंजा साथियो ऐं मुंहिंजे साम्हूं हिन धरतीअ जा वारसो GS सिंधु देश जी साईं GM सैयद। मुंहिंजा दोस्तो, इहा हक़ीक़त है त जॾहिं माण्हू शऊरी तौर तमाम मथां थी वेंदा आहिनि तॾहिं न रुगो आम ॻाल्हियूं, आम मक़सद, आम कम, पर ज़िंदगी ऐं मौत बि पंहिंजो मफ़हूम मटाए वठंदा आहिनि। ऐं इहा हक़ीक़त है जेके माण्हू बाशऊर हूंदा आहिनि उहे ई माण्हू ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि ऐं ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़ारण जो इहो वॾे में वॾो नुस्ख़ो आहे त तव्हां मौत सां यारी रखे छॾियो। ऐं जेको माण्हू मौत खां डिॼंदो आहे उन जी ज़िंदगी बि बदसूरत गुज़रंदी आहे। ऐं शहीद मुज़फ़र भुट्टो उहो अज़ीम माण्हू हो जंहिं मौत खे समझी वरितो हो, उन करे उन जी ज़िंदगीअ खे बि लख सलाम आहिनि। हिते स्टेज ते शहीद मुज़फ़र भुट्टे जी अमर वॾा मर्तबा हूंदा आहिनि शहीदनि जे माउनि जा। ऐं मूंखे यकीन आहे त हिन माउ पंहिंजे इन पुट खे रुगो पींघे में शल घोट थियण वारी लोली न ॾिने, पर अणमोट थियण वारी बि दुआऊं ॾिनियूं हुयूं। न रुगो एतिरो, पर ही त वॾो खुश नसीब शहीद हुयो जंहिंखे एॾी त वफ़ादार ऐं वतन परस्त वनी मिली, जेका मुर्शिद लतीफ़ जी उहा किरदार हुई जेका पंहिंजे बहादुर मुड़स खे चवे पई त मर मरी आऊं रोवई मोटी आओ मकांध। मूंखे रोवण क़बूल आहे, विछोड़ो क़बूल आहे, पर वतन जी आज़ादी लाइ लॻंदड़ जंग में तूं वापसि भॼी न अचिजां। सबबु छा आहे? उन सबबु सिर्फ़ इहो आहे त हूअ बाशऊर हुई। हुनखे ख़बर हुई त कचनि वॾा पांद, जीअण थोरा ॾींहं, ज़िंदगी थोरी आहे, भाड़िया पंहिंजा ताना मारे विझंदा आहिनि। उन करे हीअ ॻाल्हि बि समझी छॾियो, जेके माण्हू अज़ीम थियण चाहिनि था, हिकु झलपल न आहे तव्हां असां अज़मतुनि जे तमाम मथां किनारनि खे छुही सघूं था, पर शर्त इहो आहे त मौत जो तयन करे वठूं। मौत जो तयन करण वारा उन्हनि खे को बि डूंगर झले नथो सघे। हा जेकॾहिं डूंगर, हा जेकॾहिं को जेल, फांसी घाट कंहिंखे तकलीफ़ ॾे तॾहिं मौत सां जारी करे, मौत ते सुवारी करे तव्हां फांसीअ खे बि चुमी अॻिते टपी सघो था। मुर्शिद लतीफ़ ईअं न आहे चयो छा? तॾहिं मुर्शिद लतीफ़ चयो हो, ऊंचो उता हो घणो जीअण खे जबल। ही जबल जेको वॾो आहे अणांगो उन करे थो लॻे जो मूंखे ज़िंदगी प्यारी आहे, पर ऊंचो उता हो घणो जीअण खे जबल। ए मरण मूसी हल त पुठीअ तो पंधु कयां। मौत ते सुवारी करे जेको हलंदो, जबल ॾिसो त कीअं जेको गोॾा था खोड़नि।
उन करे मुंहिंजा दोस्तो हीअ बि ॻाल्हि यादि करे छॾियो, ही इश्क जो मैदान है, ऐं इश्क जो मैदान एॾो त ख़ूबसूरत हूंदो आहे जो महबूब हासिल करण पंहिंजी जाइ ते या बड़ी खुशनसीबी होंदी है, पर इश्क की दुनिया अड़ी होंदी है जो महबूब मानन का वधिक अजमत, वधिक खुशनसीबी, वधिक रौनक महबूब दे वेंदे रस्ते में फना ऐं शहीद थियण में आ। तॾहिं मुर्शिद लतीफ़ चए हो, अगे पोए मरा मर मरा मार्ग में, आजादी ॾिसण महबूब मानन वाकई वधी खुशनसीबी आहे, पर भिटाई साहब चए तो अगे पोए मरणो थम, पर खुदा करे तो महबूब दे वेंदे रस्ते में मरी पवां। अगे पोए मरा मर मरा मार्ग में, छो मथे पोए पिरिया खून मुंहिंजो सजणे। हाणे जेसिताईं जेके माण्हू मूं अर्ज़ पे कयो त आशिक जो तयन, आशिक जी अहमियत, आशिक जो क़द्र ऐं किरदार महबूब जे क़द्र अहमियत सां जुड़ंदी, तसवुर कयो जिन माण्हुनि जो धरतीअ सां मोहबत हुजे उन जी अहमियत, उन्हनि जो क़द्र, उन्हनि जो वज़न बि धरतियुनि जेॾो थींदो आहे। ऐं ईअं शहीद मुज़फ़र भुट्टे बि पंहिंजी ज़िंदगीअ खे सिंध धरतीअ सां लागू करे छॾियो आहे। जेसिताईं सिंध धरती हूंदी शहीद मुज़फ़र भुट्टो ग़ाइब रहबो। महिरबानी जेसि हूंदे।